करमपुर जे सहाफ़ी जावेद उस्मान बिजाराणी जे भाइटे मोहम्मद ख़ान बिजाराणी खां हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते फुरकियल मॉडल 2018 सीटी मोटरसाइकिल, कागज़, मोबाइल ऐं ॿियो सामान करमपुर पुलिस SHO ग़ुलाम अली बिरोही काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद रिकवर न कराए सघियो। वाक़े ख़िलाफ़ करमपुर जे सहाफ़ियुनि जो बाबूलाल मंधाण, जावेद उस्मान बिजाराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो। करमपुर जे सहाफ़ियुनि एहतिजाज कंदे चयो त हिकु हफ़्ते खां वधीक जो वक़्तु गुज़रण बावजूद करमपुर पुलिस सहाफ़ी जे भाइटे खां फुरकियल मोटरसाइकिल ऐं सामान जी रिकवरीअ लाइ कख बि ॿीड़ो न कयो आहे। करमपुर पुलिस रोज़ इंसाफ़ जा ठला दिलासा ॾेई रही आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि चयो त करमपुर पुलिस इलाइक़े में अमन अमान बहाल करण ऐं इलाइक़े जे अवाम खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियण में बिल्कुलु नाकाम थी वई आहे। सहाफ़ियुनि चिताव ॾींदे चयो त करमपुर जे सहाफ़ियुनि जे भाइटे खां फुरथियल मोटरसाइकिल ऐं सामान जी वापसी ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। होॾां करमपुर जे सहाफ़ियुनि SSP कश्मीर कंधकोट बशीर अहमद बिरोही खां फुर वाक़े जो नोटिस वठण ऐं किरदारु अदा करण जो मुतालबो कयो आहे।